बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में डिस्ट्रिक्ट बार पारां वकील जे घर ते हमलो कंदड़ बाअसर जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। 3 ॾींहं अॻु सिटी थाणे जी हद शाहगाज़ी पाड़े में मीर सईद ख़ान जखरानी जे पुट अर्ज़ मोहम्मद जखरानी पारां पंहिंजे बुल्लू गैंग जे साथियुनि सां गॾिजी नौजवान वकील अब्दुर्रहमान पठान जे घर ते हमलो करे संदसि डॉक्टर भाउ ऐं मामे खे ज़ख़्मी करण बाद पुलिस पारां अर्ज़ मोहम्मद जखरानी ऐं साथियुनि मथां केस दाख़िल हुअण बावजूद खेनि गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन तरफ़ां सदर अहमद नवाज़ पैचूहो, जनरल सेक्रेटरी मुज़फ़र अली रिंद, अब्दुल जब्बार लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त नौजवान वकील जे घर ते हमलो खुलियल दहशतगर्दी आहे। इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद बाअसर अर्ज़ मोहम्मद जखरानी ऐं ॿिया जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस बाअसर ॾाढो बेवस बणियल आहे। उन्हनि SSP जैकबाबाद खे चिताव ॾींदे चयो त बाअसर ऐं संदसि साथियुनि खे 24 कलाकनि में गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सिंध बार ऐं पाकिस्तान बार जे प्लेटफॉर्म तां एहतजाज कयो वेंदो। कंदकोट में 2 ॾींहं अॻु क़तल थियल चाचड़ बिरादरी जे 10 ॼणनि जो क़तल केस 35 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल। दुरानी महर थाणे जे ॻोठ आंदल चाचड़ ते हमले में मारिजी वियल 10 ॼणनि जे क़तल जो केस अब्दुल जब्बार चाचड़ जी फरियाद ते सब्ज़ोई ऐं जागीरानी बिरादरी जे टक्कर सब्ज़ोई, इनामी याफ़्ता धाड़ियल जीअंद जागीरानी, बशीर अहमद, अब्दुल ख़ालिक, शाबान ऐं शाहमुराद समेत 35 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जिन मां हिन महिल ताईं हिकु बि गिरफ़्तारी न थी सघी आहे। गढ़ी असन में क़ौमी अवामी तहरीक पारां सब डिवीज़न गढ़ी असन में वधंदड़ बदअमनी ते पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि कामरेड हसन खोसो, मोमिन लाकिटी ऐं ग़ुलाम शबीर लाकिटी जी अॻवानी में गढ़ी असन ठुल रोड ते धरनो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जिते SHO इम्तियाज़ खोसो जे पुट जुनैद खोसो पारां ज़बरदस्ती रोड खोलाइण तां मुज़ाहिरीन ऐं SHO जे पुट में मुंहमारी पिणु थी, जिते SHO जे पुट पारां मुज़ाहिरीन ते पिस्तौल चैम्बर करे फायरिंग करण जी कोशिश पिणु कई वई, जंहिं ते मछड़ियल मुज़ाहिरीन संदसि कार जा शीशा टोड़े छॾिया। अहिड़े वाक़े बाद SHO गढ़ी असन अली मोहम्मद उडो धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे रोड खोलायो। कंदकोट में 10 ॼणनि जे क़तल ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं STP जो तंगवानी में एहतजाज। अवामी तहरीक पारां ज़िले सदर सदाम खोसो, नवाज़ बपड़, असगर मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी सरदारी निज़ाम ऐं क़बीलाई झेड़नि में हज़ारें बेगुनाह इंसान मारण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई, जॾहिं त STP पारां महताब मलिक, लुत्फ़ सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में बस स्टैंड वटि धरनो हणी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि घुर कई त वाक़े जो केस कश्मीर जे वॾेरनि ऐं सरदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वञे। होॾां अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी मेहरान सिंधी प्रेस बयान में चयो आहे त इंसानियत जे क़तल जो ज़िम्मेवार सिंध जो सरदारी निज़ाम आहे। रियासत खे सरदारनि ख़िलाफ़ फौरी तौर कदम खणणु घुरिजे त जीअं अहिड़े वाक़नि में घटिताई अची सघे। पेटे अलिफ जे मरकज़ी सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। जैकबाबाद में पेटे अलिफ पारां मुतालबनि जे हक़ में अब्दुल जब्बार खोसो, अब्दुल नबी सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में सिटी ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। बुरड़ी शाकरी में बच्चल सूमरो, तुफ़ैल मेमण, अल्लाह बचायो रिंद, दीदार मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में मुतालबनि जी मञता लाइ मेन प्राइमरी स्कूल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। काज़ी अहमद में पेटे अलिफ पारां तालका सदर अब्दुल हमीद कलोड़ो, बाजी कलोई, आसिफ मीरजत, ज़ैन कलोई ऐं ॿियनि जी अॻवानी में मेन प्राइमरी स्कूल बॉयज़ खां तालका प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। मटियारी में पेटे अलिफ पारां हाजी शफ़ी मोहम्मद सठियो जे सॾ ते गुल मोहम्मद हमोटो, करीम बख्श मेमण, रियाज़ साहूवाल, इरशाद मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब मटियारी आॾो मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई वई। घोटकी में पेटे अलिफ पारां तालका ऑफिस खां एजाज़ अहमद चाचड़, दीन मोहम्मद महर, हाकिम अली शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं मुतालबनि जी मञता लाइ नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत पारां जोड़ियल कॉन्ट्रैक्ट वारी पॉलिसी खे रद्द कयूं था। इकरा यूनिवर्सिटी, IB ऐं NTS समेत ॿियनि इदारनि ज़रिए टेस्ट पास कंदड़ उस्तादनि खे पको कयो वञे ऐं पेटे अलिफ जा मुतालिबा तस्लीम कया वञनि। ॿी सूरत में वज़ीर आला हाउस आॾो धरनो हणंदासीं। मीरवा गोरचाणी भरिसां 45 वरनि जे अणसुञातल शख़्स जो बोरी में बंद लाश हथ। मुनीर माइनर जी 28 मेल मोरी लॻ मोहनदास फार्म वटि अणसुञातल शख़्स जो बोरी में बंद लाश पयल हथ अचण वारी इतला ते मीरवा गोरचाणी पुलिस पहुची लाश तहवील में वरितो ऐं सिहत मर्कज़ मुंतक़िल करे छॾियो, जिते लाश जी अञा ताईं सुञाणप न थी सघी आहे। गेरेलो भरिसां इलाज न थियण सबबि 3 सालनि खां नौजवान ज़ंजीरनि में जकड़ियल। ॻोठ दोस्त मोहम्मद जतोई वासी 43 वरनि जो पोरियत कबीर अली जतोई जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुअण सबबि वारिसनि खेसि गुज़िरियल 30 सालनि खां घर अंदरि ज़ंजीरनि सां ॿधी छॾियो आहे। पोरियत जी अमर ज़ुलेखा जैकब न्यूज़ खे ॿुधायो त पुट सिरनि जे भट्ठे ते मज़दूरी कंदो हुयो, जंहिंजो ओचितो ज़हनी तवाज़ुन ख़राब थी वियो। इलाज न कराइण सबबि खेसि गुज़िरियल 30 सालनि खां ज़ंजीरनि में जकड़े रखियो आहे। हुकूमत ऐं वसवारनि खे अपील आहे त असांजे नौजवान जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे।
अॻूणे वज़ीर आला लियाकत जतोई जो भाणेजो मियां फराज़ अहमद पहियार कोरोना सबब लाॾाणो करे वियो। मुबारकपुर जो नाले वारो ज़मींदार ऐं सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर लियाकत अली जतोई जो भाणेजो मियां फराज़ अहमद पहियार कराची जी ख़ानगी अस्पताल में कोरोना सबब लाॾाणो करे वियो। मियां फराज़ जी मौत जी ख़बर बाद इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। PTI अॻवान सरदार सखी अब्दुल रज़ाक खोसो चयो आहे त तहरीक इंसाफ़ मुल्क खे सही क़िबले तरफ़ वठी वञण जूं कोशिशूं करे रही आहे। इमरान ख़ान खे मुआशी तौरु खोखलो मुल्क मिलियो जंहिंखे गुज़िरियल हुकूमतनि तबाह करे छॾियो हो। इमरान ख़ान हिकु ईमानदार माण्हू आहे। जैकबाबाद में छुल खां वठी गड़ी खैरो ताईं दोस्तनि ऐं हमदर्दनि जे मशवरे बाद इलेक्शन में हिसो वठिबो, अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जाफ़राबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। कानपुर जोणे जो ऐं ड्रिगड़ी में बाहि लॻण जे वाक़िअनि में 11 घर सड़ी रख। खैरपुर नाथन शाह वेझो खानपुर जोणे जो में मस्तोई बिरादरी जे शाहनवाज़, अली मुराद, हाकिम अली, गुलाम सरवर ऐं नवाब अली जे कखान घरनि खे बाहि वकोड़े वई, जंहिंजे नतीजे में संदन समूरो सामान सड़ी रख थी वियो। ड्रिगड़ी जे माली पाड़े में करमू माली जे घर खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में हंधि खटूं बिस्तरा ऐं लखे रुपयनि जो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो। बाहि लॻण जो कारण शॉर्ट सर्किट ॿुधायो पियो वञे। खैरपुर नाथन शाह में नौजवान जो बासर वॾेरे ख़िलाफ़ एहतजाज। केन शाह वासी लियाकत अली एहतजाज कंदे चयो त मुंहिंजी ज़मीन मथां बासर ज़ुबैर अहमद लगारी 10 सालनि खां कब्ज़ो करे वेठो आहे, जितां हर साल हथियारनि जे ज़ोर ते आबादी बि खणंदो आहे। साणस मिलण वियुसि त हू मौतमार धमकियुनि ते लही आयो। ज़मीन मुंहिंजी भेनरुनि जे नाले ते आहे। ज़ुबैर लगारी भत्ताखोर ऐं कब्ज़ागीर आहे, जंहिं ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीन तां कब्ज़ो ख़ाली करायो वञे। कंदकोट प्रेस क्लब पारां थैलेसीमिया जे मरीज़नि लाइ रत अतियो करण लाइ कैंप लॻाई वई। कैंप सदर अली हसन मलिक ऐं जनरल सेक्रेटरी लियाकत अली खोसो पारां लॻाई वई, जिते सहाफ़ियुनि हुज़ूर बख्श मंगी, कुदरतुल्ला मीरानी, गफ़ार मंगी ऐं शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि अहमद मीरानी, शाहनवाज़ मरेठो, संतोष कुमार ऐं ॿियनि रत अतियो कयो। सहाफ़ियुनि जो चवणु हो त मूज़ी मर्ज़ में मुब्तला थैलेसीमिया जे ॿारनि खे रत अतियो करण लाइ कैंप लॻाई वई आहे त जीअं थैलेसीमिया में मुब्तला मरीज़नि जूं हयातियूं बचाए सघिजनि। मटियारी में अॻूणे DGFI ऐं संदसि भाउ पारां ग़रीबनि लाइ 4 एकड़ ज़मीन ख़रीद कई वई। आबपाशी खाते पारां अदालती हुकुम ते कब्ज़ा ख़त्म कराइण बाद बेघर थींदड़ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि खे मुफ़्त ज़मीन ॾियण लाइ अॻूणे DGFI बशीर मेमन ऐं संदसि भाउ फे लीग अॻवान नसीर अहमद मेमन पारां 4 एकड़ ज़मीन ख़रीद करे 135 प्लॉट ॻोठाणनि हवाले कया वेंदा। ॻोठ जो नालो मोहम्मदपुर रखियो वियो आहे, जिते मस्जिद, स्कूल, सिहत मर्कज़ ऐं बिजली समेत ॿियूं सहूलियतूं बि मुहैया कयूं वेंदियूं। सकरन में डॉक्टर जी मुबैना ग़लत ऑपरेशन सबब फौत थींदड़ औरत जे पीउ ऐं मुड़ुस जो एहतजाज। ॻोठ भेदावासी अब्दुल मजीद लाखो ऐं महबूब लाखो नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मेहरान सेंटर जे डॉक्टर असांजी औरत नुसरत जो पिते जो ग़लत ऑपरेशन कयो, जंहिं सबब हुनखे ॻणती जोगी हालत में हैदराबाद खणी वियासीं, जिते हू फौत थी वई। ज़ालिम डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जाफराबाद ऐं वगड़ में इसराइली बर्बरियत ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं कढियूं वयूं। जाफराबाद में ज़िला इंतज़ामिया पारां निकतल रैली में सरकारी मुलाज़िमनि, वापारियुनि ऐं शहरनि ADC अब्दुल हमीद थहीन, नायब तहसीलदार मोहम्मद ज़रीफ़ गोलो, कानून गो अब्दुल गनी चाचड़, एपका सदर बाजी ख़ान गाजाणी ऐं सुप्रिटेंडेंट अब्दुल समद जी अॻवानी में घंटा घर ताईं पैदल मार्च कयो ऐं फ़लस्तीनी मुसलमाननि सां इज़हार हमदर्दी कंदे इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। वगड़ में पाकिस्तान सुन्नी तहरीक पारां इसराइल ख़िलाफ़ मुग़ैरी हाउस खां हाफ़िज़ मोहम्मद आलिम मुग़ैरी, एडवोकेट रजब अली मुग़ैरी, हाफ़िज़ अब्दुल सत्तार मुग़ैरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी इंडस हाईवे ते पहुती, जिते धरणो हयो वियो। इन मौक़े ते सुन्नी तहरीक जे कारकुननि इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। कंदकोट में DC पारां कोरोना केसिस वधण ते स्मार्ट लॉकडाउन करण जो फ़ैसिलो। डेप्यूटी कमिश्नर कश्मोर रेड कंदकोट मुनवर अली मिठियाणी केसिस में वाद सबब कश्मोर तालुके जे ॻोठ मोहम्मद इब्राहिम खोसो ऐं ड्रखण बंगलो में 17 मई खां 21 मई ताईं स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जो फ़ैसिलो कंदे सरकारी सतह ते नोटिफिकेशन जारी कयो आहे। चंबड़ में पब्लिक हेल्थ जी नाअहली सबब शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। गंदगी ख़िलाफ़ खॾ मोहल्ले वासियुनि आला अख़्तियारनि खां घुर कंदे चयो आहे त असांजे इलाइक़े में सफ़ाई कराए मसइलो हल करायो वञे या वरी मुतबादिल जॻह ॾेई अज़ाब खां जान आजी कराई वञे। जमायत इस्लामी बलूचिस्तान जे सूबाई डेप्यूटी जनरल सेक्रेटरी इंजीनियर अब्दुल मजीद बादेनी सोबतपुर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल 70 सालनि खां जाफराबाद ते क़ाबिज़ हथराज़ू सियासतदान अवाम जो रत चूसे रहिया आहिनि ऐं अवाम खे सिर्फ़ु पंहिंजो ग़ुलामी सम्झनि था, पर अॼु जो नौजवान नसल सुजाग थी चुको आहे ऐं हाणे अहिड़नि सियासतदाननि खे सुञाणे थो। ईंदड़ इलेक्शन में अवामी मदद सां मैदान मारे ॾेखारींदासीं ऐं 70 सालनि जे पुराणे बुतनि खे भञी भोरा कंदासीं। सकरंड में प्राइम मीडिया हाउस पारां चंद घणियूं चाह वारियूं जे सिरे हेठि मुशाइरो करायो वियो, जंहिंमें केतिरनि ई शाइरनि चूंड शाइरी पेश करे दाद वसूल कयो। मुख़्तलिफ़ शाइरनि जहांगीर डायरी, कुंवर राशिद मुकर्रम, कलंदर बख्शमला, कासिम ख़ास फैली, मुनीर कमाल, माशूक सोलंगी ऐं ॿियनि पंहिंजी शाइरी जा जौहर ॾेखारिया। मुशाइरे जो मेहमान ख़ास इरशाद अली इरशाद हो। इन मौक़े ते काज़ी जावेद सनाई, अब्दुल हमीद आराई, ग़ुलाम कादिर चांडियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।
ही हुयूं हिन वक़्तु ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।